कश्मीरी कंदकोट धरणा पंजन बांदन जी बाज़ियाबी खां पोइ पुॼाणी ते पहुता पर खोड़ सारा सवाल पंहिंजी जाइ ते मौजूद आहिनि। कश्मीर में हिंदू पंचायत जे सॾ ते देरा मोड़ वटि सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान दंग ते 5 ॾींहं धरणो हयो वियो, जंहिंमें सियासी समाजी मज़हबी कारोबारी तंज़ीमनि जे कारकुननि तोड़े आम शहरनि ऐं ॻोठाणनि हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। कश्मीर धरणे सां यकचेती तौर सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। मुख़्तलिफ़ शहरनि में माण्हू रोडनि ते धरणा हणी वेही रहिया। नेठ मजबूर थी टिन बांदनि मुखी जगदीश, संदसि मासूम भाई टे जयदीप ऐं डॉक्टर मुनीर नाइच खे बाज़ियाब करायो वञे, जिन खे पुलिस पाण सां गॾु वठी कश्मीर धरणे में पहुती। कश्मीर धरणो जेतोणीकि वापारी सागर कुमार, नींगरी प्रिया कुमारी, औरत नाज़िया खोसो, संदसि न्याणी कौसर ऐं ॿियनि बांदनि जी बाज़ियाबी खां सवाइ ख़त्म थी वियो, पर कंदकोट जे माण्हुनि इन धरणे जो तसलसल क़ाइमु रखंदे इंडस हाईवे ते धरणो हयो। कंदकोट में वकील अब्दुल गनी विजयराणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में हल धरणे ते पुलिस पंहिंजी ताक़त इस्तेमाल कंदे लाठी चार्ज करण समेत हथे खाली माण्हुनि ते खंजरनि ऐं छुरियुनि सां हमलो कयो, पर इन बावजूद धरणो सॼो ॾींहुं साॻे जोश ऐं वलवले सां जारी रहियो। कंदकोट धरणे जी इहा कामयाबी आहे त ॿ बांदी मुश्ताक ऐं मुराद मोहम्मदाणी धाड़िलनि जे चंबे मां आज़ाद थी पहुता, जंहिं बाद डीसी कश्मीर मुनव्वर मिठियाणी धरणे वारे हंधा पहुची ॿियनि बांदियुनि जे 2 ॾींहं अंदरि बाज़ियाबी जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। कश्मीर ऐं कंदकोट धरणनि सां 5 बांदी धाड़िलनि वटां बाज़ियाब थिया, जेका सिंध जे पुरअमन माण्हुनि जी वॾी कामयाबी आहे, पर सवाल इहो थो पैदा थिए त सख़्त एहतजाजनि खां पोइ फौरी तौर ते बांदनि जी बाज़ियाबी कीअं अमल में आई। पुलिस इंतज़ामिया बांदी ईअं बाज़ियाब कराए आई ॼण बांदी वटनि हुजनि या खेनि ख़बर हुजे त बांदी किथे ऐं कंहिं वटि क़ैद हुया। माण्हुनि वटि इहो सवाल बि आहिनि त इंतज़ामिया 24 कलाकनि या 48 कलाकनि में बांदी आज़ाद कराइण जी ख़ातिरी बाद धरणा ख़त्म कराए थी। वाक़ई ईअं थिए बि थो ऐं इन सिलसिले में को मुक़ाबिलो वग़ैरह बि नथो थिए त छा इहो पुलिस पास माण्हुनि ऐं धाड़िलनि जो टेकुंडो आहे जेको माण्हुनि खॼण जी इंडस्ट्री खे हलाए थो। 2 धरणनि खां पोइ 5 बांदियुनि जी बाज़ियाबी, इहो सवाल ज़ोर सां उभरी रहियो आहे त पुलिस इहो छो नथी ॿुधाए त इहे माण्हू कंहिं वटि हुया ऐं इन्हनि कीअं बाज़ियाब कराए। जेकॾहिं पुलिस सवलाई सां ही बांदी बाज़ियाब कराए सघे थी त सागर कुमार, प्रिया कुमारी, नाज़िया खोसो, कौसर खोसो, आसिफ डोमकी ऐं ॿिया बांदी छो आज़ाद न पिया कराया वञनि। हीउ मामिलो इंतिहाई संगीन आहे। सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट मुताख़िलत करे शिफ़ाफ़ जांच कराए त जीअं सिंध में मुस्तक़बिल बुनियादनि ते अगवा इंडस्ट्री खे तालो लॻी सघे।